लखी गुलाम शाह जे जमियत उलमा इस्लाम तालका लखी जे जनरल काउंसिल जो इजलास मदरसा मदीना अलमू में मौलाना गुलामला जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंखे ज़िले अमीर मौलाना अब्दुल्ला मार ख़ताब कंदे चयो त पूरे ज़िले में बदमुनी जी बाहि ॿरी पई आहे, जंहिं बाहि खां कोई बि महफ़ूज़ न आहे। उन वधीक ॻाल्हाईंदे चयो त हिकु अंदाज़े मूजिबि तालके लखी में 30 खां वधीक क़बाइली मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा पाण में झेड़ा हलंदड़ आहिनि। उन झेड़नि करे बि बदमुनी थी पई आहे। क़बाइली बिरादरियुनि जे झेड़नि में केतिरा ई नौजवान कुंदर कुसिजी विया आहिनि ऐं केतिरा ज़िंदगी भर लाइ अपाज बणिजी विया आहिनि। जमियत उलमा इस्लाम चाहे थी त क़बाइली तकरार ख़तम थियनि त जीअं अमन जी फिज़ा बहाल थी सघे। उन करे त JUI सखर में अमन जरगो कोठायो हुयो त सरदारनि सां गॾिजी छेड़ींदड़ धुरियुनि वटि पहुची उन्हनि खे अमन लाइ आमादा करण जी कोशिश कई वञे। उन लाइ हिकु दफ़ो वरी ॿीहर 7 अगस्त ते अमन जरगो कोठायो वेंदो, वरना ॿी सूरत में 14 अगस्त ते कश्मीर खां अमन रैली कढी वेंदी, जेका वज़ीर आला हाउस आॾो धरणो हणी अमन जी घुर कई वेंदी। जनरल काउंसिल इजलास खे मौलाना मोहम्मद तैब मेखो, हाफ़िज़ रफ़ीक अहमद शर, मौलाना ताज मोहम्मद मर ऐं ॿियनि ख़ताब कयो। उन मौके ते मौलाना मोहम्मद दाऊद कांवरी, मोहतरम हबीबुल्लाह मंगी, अब्दुल कदूस खोसो, अब्दुल कदीर महर, हाफ़िज़ अमाल्ला महर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।